अरे ठीक है ना तो मुझे सही बर्फ तो वठो मिलियस सही ना मिलियस अरे इनके साथ हो सही इनके डॉक्टर ने बीमारी आ डॉक्टर के ने खाली डॉक्टर के दिखायो ठीक है अब छो तो खिलेड़े बुधाए तो या साईं हाणे मां भी गोरो थी ने ॿीहर सीधो न चवंदे गोरो थींदे ते 10 रुपए क्रीम सां तू गोरो थींदे दांगी ते अच्छो अटो मलण सां भला दांगी अच्छो थींदो आहे मोटा ड्रेस चिबा वञी करे रेवड़ी न कर तारीफ के मोहताज नहीं है हम मियां जी। ए कौन है मामा? साईं अपनी साइलेंट गर्ल इन्नू की होया 4 दिन पहले तो जवान सी। हाँ साईं पर अपने जवानी के दिन अपने जबान नाल खा गई। ये गल भी सही है। यो नौर बुथियो केरा साईं यो पहलवान आहे तो है न साईं विणंदो न रलंदो आहे। यो छाड़े साईं कुरान सां मांखे ख़बर न आहे मुखे तो गोर पट तो लगे ॿाहिरि कमेंट में पाण ॿुधाईंदा। 1 2 3 सुनो तुम तो बहुत ही अमीर निकले यार। मेरी बहन के साथ भाग जाओ ना हम सबकी लाइफ सेट हो जाएगी। ओ चाची चंदे जान बात आके चल के पैसा ना रचने उथड़े छोरा हाल घर गणू था तो जड़ा खोड़ मुनाफिक मुखे हथ ॾियण जे लाइ तरसंदा आहिनि। हल रे तो जड़न के तमा रोज बसर जी बोरी में विझी करे सब्जी मंडी में खपाईंदो आ कम त ॾिसेस टमाटर बुथियो